जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू त कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 24 सेप्टेम्बर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी नौमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई धार्मिक यात्रा करण या कोई मंगल यात्रा करण जो लाभ मिली थो सघे। अॼु धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु भॻवान गणेश जो 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः नालो चई करे निकिरंदा, त तव्हांजा सभु कार्य भॻवान सिद्ध कंदा। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ हुननि खे थधियूं शयूं अॼु अवॉइड करणी आहे, ख़ासि करे गले जो अॼु हुननि खे ध्यानु ॾियणो पवंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते विघ्न या कोई बाधा सताइण जी आशंका आहे। तनाव सां भरियल अॼु हुननि जो ॾींहुं यानी मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे, त हुन जे लाइ उहो मेडिटेशन या ध्यानु करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी बि संभावना आहे। अॼु जे ॾींहुं तव्हांखे जेतिरो थी सघे पंहिंजा वीचार सुठा रखणा आहिनि ऐं ॾींहुं अॻियां हलाइणो आहे। धन प्राप्ति जा सुठा योग तव्हांजे लाइ बीठा आहिनि। तुला राशि। तुला राशि वारनि खे अगरि जाम टाइम खां अटकियल कोई कमु हूंदो, अॼु पूरो थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो बि तव्हांखे साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी बि आशंका आहे। बाक़ी स्वास्थ्य तव्हांजो ठीक ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी बि संभावना आहे। अॼु धन प्राप्ति थी सघे, पर तव्हांखे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे जीवन साथी मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। परिवार में हुननि खे अॼु माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठल आहिनि। स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। हिन करे घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जो मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम वंदनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् इहो चई करे निकिरंदा, त भगवान शिव जी कृपा तव्हांजे मथां रहंदी ऐं कोई बि आकस्मिक घटना सां तव्हां बची था सघो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
तीर्थ यात्रा करण खां पोइ जेके नियम आहिनि त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं अगरि तव्हां कोई तीर्थ यात्रा या ज्योतिर्लिंग जो या कोई वॾो तीर्थ करे था अचो हुन खां पोइ तव्हांखे छा नियम करणु खपनि। शास्त्र चवंदो आहे कि जॾहिं बि तव्हां तीर्थनि ते वञो हिकु त तव्हांखे पंहिंजो मन ऐं बुद्धि हिकदमि शांति रखिणो आहे ऐं जॾहिं तव्हां वापसि अचो त ॿियनि खे बि हुन तीर्थ जो इम्पोर्टेंस तव्हांखे ॿुधाइणो आहे। साण ई साण हिकु पूजा घर में कजो। पूजा में गणेश, मातृका, नवग्रह ऐं वास्तु इहो सभु पूजा करण खां पोइ तव्हांखे हिकिड़ो हवन करणु खपे। साण ई साण पंहिंजो जेको ब्राह्मण हुजेव हुनखे तव्हां वस्त्र, दक्षिणा हे सभु तव्हांखे दान करणु अति लाभदायक मञियो वेंदो। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू तीर्थ स्थान खां थी ईंदो आहे हुनजो मन हिकदमि ख़ुशि रहंदो आहे ऐं शुद्ध रहंदो आहे। पर इहो नियम फॉलो करण सां तव्हांजे पुण्य में वृद्धि थींदी आहे ऐं मनवांचित फल जी बि तव्हांखे प्राप्ति थींदी आहे। त तव्हां यादि रखिजो ऐं ॿियनि खे बि ॿुधाइजो कि जॾहिं बि तव्हां तीर्थ कोई करे अचो घर में नंढी या वॾी जहिड़े नमूने थी सघे ओतिरी पूजा जो आयोजन कजो ऐं दान धर्म में पंहिंजो मन लॻाइजो त भॻवान कंदा कि तव्हांजी सभु इच्छाऊं पूरी थी वेंदियूं। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे नैना जी जो जेके मदुरई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी आर्थिक स्थिति जाम टाइम खां ठीकु नथी रहे। त नैना जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई भगवान शिव जी ऐं साण ई साण भगवान हनुमान जी उपासना करणु खपे त तव्हांजी आर्थिक अवस्था जेका आहे उहा जल्द सां जल्द सुधरजी वेंदी। थी सघे त हर सूमर जे ॾींहुं खंड ऐं माखी भगवान शिव खे चाढ़ियो त तव्हांजी सभु मनोकामना भगवान पूरी कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।